Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ क़ौमी सलामती कमेटी जे इजलास की पधिराई जारी। इजलास में ईरान ख़िलाफ़ इसराइली अगराइन खां पोइ पैदा थियल सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। कमेटी चयो आहे त इसराइली अगराइन ख़िते में छिकताण खे वधायो ऐं वॾे टकराव जे ख़तरे खे हवा ॾिनी आहे। इसराइली कारवाइनि ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारी जा मौक़िया घटाए छॾिया आहिनि। क़ौमी सलामती कमेटी पारां ईरान ख़िलाफ़ इसराइली अगराइन जी मज़म्मत। रूसी सदर व्लादिमीर पुतिन चयो आहे त तेहरान जे ख़िलाफ़ जारियत बेबुनियाद आहे। रूस ईरानी अवाम जी मदद करण लाइ तयारु आहे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जी मॉस्को में रूस जे सदर पुतिन सां मुलाक़ात। अब्बास अराग़ची ईरान ते अमेरिकी हमलनि जी मज़म्मत करण ते सदर पुतिन जा थोरा मञिया। मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे रूसी सदर पुतिन चयो त ईरान ख़िलाफ़ जारियत मुकमल तौर बिना जवाज़ आहे। रूस ईरानी अवाम खे मदद फ़राहम करण जे लाइ कोशिशूं करे रहियो आहे। ईरान इसराइल जंग शिद्दत इख्तियार करे वई। अमेरिकी हमलनि बाद इसराइल पारां ईरान जे एटमी टिकाणे फ़िरदो ते बमबारी। तेहरान में यूनिवर्सिटी ऐं जेल खे बि निशानो बणायो वियो। ईरानी इख्तियारनि जी तस्दीक़। इसराइली फ़ौज जी ईरान जे 6 हवाई अॾनि ते बि हमलनि जी दावा। ईरानी मीडिया रिपोर्ट मूजिबि इसराइली विरहाक जहाज़नि तेहरान ते हमला कया। ईरान जा इसराइल ते जवाबी मिज़ाइल हमला तल अबीब, बैतुल मुक़द्दस ऐं हिफ़ा समेत ॿियनि इसराइली शहरनि में धमाका ॿुधा विया। हिकु मिज़ाइल पावर प्लांट खे निशानो बणायो। बिजली फ़राहमी मुतासिर। ईरान जी मिज़ाइल हमलनि बाद तक़रीबन 35 मिंटनि ताईं सायरन वॼंदा रहिया। इसराइली फ़ौज अवाम खे बंकर्स में रहण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। इसराइल जे तवानाई वारे वज़ीर तस्दीक़ कंदे चयो आहे त ईरानी मिज़ाइल हमले सबबि हज़ारे शहरी बिजली खां महरूम थी विया आहिनि। अमेरिकी सदर ईरान में हुकूमत जी तब्दीली जो इशारो ॾेई छॾियो। ट्रंप चयो आहे त जेकॾहिं मौजूदा ईरानी क़यादत ईरान खे ॿीहर अज़ीम नथी बणाए सघे त रिजीम चेंज छो नथी करे सघिजे। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान जे मामले में रिजीम चेंज जो लफ़्ज़ सियासी तौरु इस्तेमालु करणु ठीकु न आहे। हिकु ॿिए बयान में ट्रंप दावा कई त अमेरिकी हमलनि में ईरान खे शदीद नुक़सानु पहुतो आहे। ईरान जे एटमी ठिकाणनि खे पहुचण वारो नुक़सानु इंतिहाई शदीद करार ॾिनो पियो वञे। हमला दुरुस्त ऐं ज़ोरदार हुआ। असांजी फ़ौज ज़बरदस्त महारत जो मुज़ाहिरो कयो। असां ईरान जे हथनि मां बम खसियो। जेकॾहिं ईअं न कयूं हा त ईरान बम इस्तेमालु ज़रूरु करे हा। ईरान अमेरिकी हमले जो भरपूर जवाबु ॾींदो। वक़्तु ऐं नोयत जो फ़ैसिलो ईरानी फ़ौज कंदी। गॾियल क़ौमनि जे सलामती काउंसिल जे हंगामी इजलास खे ख़िताब कंदे ईरानी नुमाइंदे अमीर सईद इरवानी चयो त अमेरिका ईरान ते हमलो करे आलमी कानूननि जी भञकड़ी कई। ईरान खे पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जे दिफ़ा जो मुकमल हक़ हासिल आहे। चीन, रूस ऐं पाकिस्तान जी बि ईरान ते अमेरिकी हमलनि जी मज़म्मत। चीनी नुमाइंदे फ़ौरी जंगबंदी जो मुतालबो ऐं ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾींदे चयो त आलमी बिरादरी खे सूरत हाल में इंसाफ़ करणु घुरिजे। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो त ॿरी अॻु अपील कई हुई त अमन खे हिकु मौक़ो ॾिनो वञे पर मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी वई। ख़िते जो अवाम वधीक तबाही जो हिकु ॿियो दौरु बर्दाश्त नथो करे सघे। एटमी सरगर्मियुनि जी निगरानी कंदड़ गॾियल क़ौमनि जे इदारे इंटरनेशनल एटमिक एजेंसी जे सरबराह ईरान में जंगबंदी जी अपील करे छॾी। जारी कयल बयान में इदारे जे सरबराह राफेल ग्रोसी चयो त ईरान में जंगबंदी कई वञे त जीअं एटमी हंधनि जो मुआइनो करे सघिजे। छिकताण में घटिताई ऐं सिक्योरिटी जी बहितरी लाइ ज़रूरी आहे त जीअं टीमुनि खे ईरान जे हालतुनि जो जाइज़ो वठण जी इजाज़त ॾेई सघिजे। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर आलमी एटमिक एजेंसी सां सरकार ख़तमु करण जो इशारो ॾेई छॾियो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर चयो त हिकु अहिड़े बिल ते गौर करे रहिया आहियूं जंहिं तहत तेहरान ऐं आलमी इदारे विच में सहकार खे मुअतल करे सघिजे। उहो आलमी एटमी इदारे जे ग़ैर पेशेवराणे रवैये जो जवाबु हूंदो। अमेरिकी हमले ऐं ईरानी पार्लियामेंट तरफ़ां आबनाए हर्मुज़ जी बंदिश जी मंज़ूरी ॾियण बाद नार जे मुल्कनि में दाख़िल थियण जी वाहिद सामूंडी रस्ते जे मुस्तक़बिल बाबति आलमी ख़दशनि में वाध थी वई। आबनाए हर्मुज़ में मौजूदु ॿिनि सुपर टैंकर्स रस्तो बदिलाए छॾियो। अमेरिकी एनर्जी इंफॉर्मेशन एडमिनिस्ट्रेशन मूजिबि दुनिया में इस्तेमालु थींदड़ तेल जो तक़रीबन 20% आबनाए हर्मुज़ खां गुज़रे थो। आबनाए हर्मुज़ दुनिया जी सभ खां अहम तेल राहदारी आहे। इसराइल ने और इनके रजीम ने इस झूठ की बुनियाद पे
ईरान पे हमला किया है, हमें इस हमला का मजम्मत करते हैं। अब भारत के लिए दो ही ऑप्शंस हैं, दो ही ऑप्शन, या वो सिंतास माहिदा मान ले, इंटरनेशनल कानून के मुताबिक अमल दरामद करे, उनका अवाम को अपना हिस्सा का पानी, हमारा अवाम अपना हिस्सा का पानी। अगर वो नहीं मानते सिंतास माहिदा को, डैम और कनाल्स निकालने की कोशिश करेंगे, तो फिर पाकिस्तान जंग करेगी और हम 6 के 6 दरिया के पानी अपने अवाम को दिलवाएंगे। तारीखी रिलीफ है फॉर द सैलरीड क्लास इन पाकिस्तान, एंड मैं फाइनेंस मिनिस्टर को, वजीर आजम का शुक्रगुजार हूं कि इतना बड़ा फैसला लिया गया है। भारत सिंध तास माहिदो मञे या जंग लाइ तैयार रहे। पाक फौज भारत खे ॿीहर शिकस्त ॾियण जी पोज़ीशन में आहे। पाणी रोकण जी धमकी ॾियण आलमी कानून जी भञकड़ी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असैम्बली में ख़िताब। बिलावल भुट्टो ईरान ते हमलनि जी मज़म्मत कंदे चयो त इसराइल ख़िलाफ़ आवाज़ बुलंद न कयो त पोइ घणी देरि थी वेंदी। इसराइल पहिरियां फ़लस्तीन, पोइ लबनान, यमन ऐं हाणे ईरान ते हमला कया आहिनि। जेकॾहिं असां ईरान लाइ आवाज़ न उथारियो त सुभाणे असांजे लाइ ॻाल्हाइण वारो केर बि न हूंदो। उहे असांजे तरफ़ बि ईंदा। नेतन्याहू 3 आलमी जंग जे ख़तरनि खे वधाए रहियो आहे। बिलावल भुट्टो वफ़ाक़ी बजट जी हिमायत जो ऐलान कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुलाज़िमनि जे पघारनि ऐं पेंशन में वाध कई आहे। पघारदार तबिके खे तारीख़ी रिलीफ ॾिनो वियो आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी बजट खे सपोर्ट कंदी। बिलावल भुट्टो जी तकरीर दौरान PTI मेंबर्स जो कोड़। हमारा फील्ड मार्शल, आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल आसिफ मुनीर साहब, उनका ना सिर्फ दावत था अमेरिका में जनाब स्पीकर, मगर उनको प्रेसिडेंट ट्रंप ने खुद व्हाइट हाउस में लंच खिलाया। अब मैं आपसे पूछना चाह रहा हूं, क्या ये किसी शिकस्त शुदा फौज को इस किस्म का दावत दिया जाता है? नहीं जनाब स्पीकर, ये मुबारकबाद देने का दावत था उस शख्स जो उस फौज का क़यादत कर रहा था, जिसने पूरी दुनिया की एक्सपेक्टेशंस के बरक्स, भारत जो से 7 गुना ज्यादा बड़ा ताकत है, भारत के हथियार और माल और वसाइल अमेरिका की तरफ से आते हैं, वो भारत को आगे जाके पता नहीं क्या क्या उम्मीदें रख बैठे थे। उस कामयाबी का सिलसिले में वो लंच, ना सिर्फ वो लंच हुआ, प्रेसिडेंट ट्रंप के जो भी बयानात है उस लंच के बाद आप उस पर देख, वो आज भी नजर आ रहा है भारत हार चुके हैं, पाकिस्तान जीत चुका है। तहरीक इंसाफ पाकिस्तान जी सफ़ारतकारी कमेटी जे दौरनि खे नाकाम करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो त पाकिस्तान जी सफ़ारती कमेटी जी कंहिं बि मुलाक़ात ते को गॾियल पधरनामो न आयो, जंहिंसां बि कमेटी मुलाक़ात कई उन हिमायत न कई। असां सम्झूं था त इहा नाकामी आहे। कमेटी में हिकु बि अपोज़िशन जो मेंबर शामिल न कयो वियो हो। जेकॾहिं भारत 49 मुल्कनि लाइ 6 ग्रुप ठाहिया त अव्हांखे 100 मुल्कनि लाइ 12 ग्रुप ठाहिण घुरिजनि हा। अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो त हुकूमत मईशत जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। हुकूमती इतिहादी हिक ॿिए सां संजीदा न आहिनि। बिलावल भुट्टो सिंध जे पाणी ते सियासत करे रहियो आहे। दुनिया खे ख़बर आहे त पीपल्स पार्टी ड्रामो करे रही आहे। पाकिस्तान खे इन दुबण मां कढण लाइ वाहिद हल PTI बानी आहे। ₹5 करोड़ ताईं जे केसिस में अदालती वारंट खां सवाइ गिरफ़्तारी न थी सघंदी। 75 साल खां वधीक उमिरि जा माण्हू टैक्स खां आज़ा करार। ₹1 करोड़ खां वधीक पेंशन ते टैक्स हूंदी। क़ौमी असैम्बली में ख़िताब कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त पघारदार तबिके ते टैक्स जे बार खां आगाह आहियूं। 6 लख खां 12 लख रुपया आमदनी ते टैक्स 1% करण जो फ़ैसिलो कयो आहे। FBR खे मिलियल इख़्तियारनि जो ॿीहर जाइज़ो वरितो आहे। 5 करोड़ ताईं जे केसिस में अदालती वारंट खां सवाइ गिरफ़्तारी न थी सघंदी। गिरफ़्तारी हिकु ऑफिसर बदिरां FBR जी 3 रुकनी कमेटी कंदी। नए माली साल में रुगो उन्हनि डैम्स ते कमु थींदो जेके पहिरियां खां मंज़ूर थियल आहिनि। पीर जो ॻोठ में जागीरानी बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ कारे तकरार तां जे वधीक 3 ॼणा क़तल। कोटपुल वारे इलाइक़े में हथियारबंदनि गोलियूं हणी सनाउल्ला, ज़ुबैर ऐं यासीन जागीरानी खे क़तल कयो। 2 महीना अॻु शुरू थियल कारे तकरार तां हिन वक़्त ताईं नारी समेत 5 ॼणा क़तल थी चुका। वाक़े बाद धुरनि में छिकताण तेज़। इलाइक़े में ॾहका। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। वाक़े जो केस ऐं हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। वारसनि जो ख़ैरपुर सिविल अस्पताल जे मुख्य गेट आॾो लाश रखी धरणो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त सिविल अस्पताल में पोस्टमार्टम कंदड़ को बि डॉक्टर मौजूदु न आहे।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स ख़बर ॾियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।